पहिरीं पढ़ियोसीं प्रेज़ेंट इंडिफिनिट टेंस, ॿियो प्रेज़ेंट कंटिन्यूअस, टियों प्रेज़ेंट परफेक्ट टेंस ऐं टियों प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। अॼु जो असांजो जेको लेक्चर आहे उहो आहे पास्ट इंडिफिनिट टेंस। पास्ट इंडिफिनिट टेंस चओ या पास्ट सिंपल टेंस चओ। पास्ट इंडिफिनिट टेंस हाणे चइबो छा कि पास्ट इंडिफिनिट टेंस यानी अहिड़ो टेंस, अहिड़ो ज़मा, अहिड़ो वक़्तु जीअं मां तव्हांखे हर रोज़ ॿुधाईंदो हर लेक्चर इहो ई ॿुधाईंदो आहियां त टेंसिस जेके आहिनि इहे जस्ट ट्रांसलेशन जा हिकिड़ा तरीक़ा आहिनि त कहिड़े जुमिले खे कंहिं में ट्रांसलेट कजे। जीअं असांजी इंग्लिश जा अखर जेके उहे 52 आहिनि, वरी इंग्लिश में 26 आहिनि, त इंग्लिश ऐं 26 अंग्रेज़ी ऐं सिंधी जी ट्रांसलेशन में असांखे ॾाढो दिमाग़ सां ऐं सोचे वीचारे कमु करणो पवंदो। त जीअं 26 ऐं 52 में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे, त इंग्लिश ऐं सिंधी जी ट्रांसलेशन हिक ॿिए खां बिल्कुलु अलॻि आहे। त अॼु असां पढ़ंदासीं पास्ट इंडिफिनिट टेंस। त पास्ट इंडिफिनिट टेंस छा कंदो आहे? पास्ट इंडिफिनिट टेंस। अॼु जो असांजो टॉपिक आहे पास्ट इंडिफिनिट टेंस। पास्ट इंडिफिनिट टेंस मूं तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। पास्ट इंडिफिनिट छा कंदो आहे? अहिड़ो कमु, अहिड़ो सादो कमु जेको गुज़िरियल वक़्त में कयो। माना हींअर तव्हां वीडियो ॾिसो पिया, हिन वक़्त खां अॻु में तव्हां जेको कुझु कमु कयो, 10 मिनट पहिरीं, 10 सेकेंड पहिरीं, 10 कलाक पहिरीं, 10 हफ़्ता पहिरीं, 10 सदियूं पहिरीं जेको कुझु कयो उहो असांजो पास्ट में आहे। जेकॾहिं असांखे पुछे त व्हाट यू डिड यस्टरडे, आपने कल क्या किया, ठीक है, या तव्हां कल छा कयो, तव्हां चवंदो आई वर्कड, मूं कमु कयो, या आई रोट माई कॉपी, मूं पंहिंजी कॉपी लिखी। त पहिरीं हिन टेंस ते अचूं था, हिन टेंस जे स्ट्रक्चर ते अचूं था। मां हर टेंस जो स्ट्रक्चर ॿुधाईंदो आहियां। स्ट्रक्चर यानी बनावट। पहिरीं हिन टेंस में सब्जेक्ट ईंदो आहे, ॿियो हिन टेंस में वर्ब जी सेकंड फॉर्म ईंदी आहे, टियों हिन टेंस में ऑब्जेक्ट हूंदो आहे। ठीकु आहे, सब्जेक्ट खे असां SUB ॾेई सघूं था। त दोस्तों हीअ आहे फॉर्मूलो, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट। यानी असां प्रेजेंट इंडिफिनिट टेंस में असां जॾहिं पढ़ियोसीं त हुते असां यूज़ कईसीं वर्ब जी फर्स्ट फॉर्म या V1, पर पास्ट इंडिफिनिट टेंस में हाणे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, वर्ब जी सेकंड फॉर्म सिर्फ़ ऐं सिर्फ़ प्रेजेंट पास्ट इंडिफिनिट टेंस में यूज़ थींदी आहे। ठीकु आहे, मिसाल तौर असां हिते ॾियूं आई स्पोक इंग्लिश। आई स्पोक इंग्लिश यानी मूं अंग्रेजी ॻाल्हाई। आई स्पोक, स्पोक छा जी सेकंड फॉर्म आहे? स्पीक जी।